बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। एन एग्ज़ाम अकेडमी में तव्हांखे भली कार चवां थो। अॼु जो पंहिंजो लेक्चर सिंधी ग्रामर सिंधी लेक्चर आहे, जेको STS SPC सिंध पुलिस कांस्टेबल जे लाइ IB रिटन टेस्ट जेकी टेस्ट वठी रही आहे, उन जे पोर्शन सिंधी पोर्शन जो जेको सुवाल आहे, अॼु पाण उन मां 10 सुवाल हल कंदासीं। लेक्चर स्टार्ट थियण खां पहिरीं जिन मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो, या जेके वीडियो ते नवां आहिनि, उहे जल्द खां जल्द सब्सक्राइब कनि, या हुननि खे टेस्ट जे लाइ अहिड़ा ॿिया बि वीडियो या ॿी कंहिं जॉब्स जे लाइ अपडेट मिली सघे। बिना देर जे अचूं था पाण पंहिंजे टॉपिक जे तरफ़। सभ खां पहिरीं लफ़्ज़ आहे, सुवालु आहे जुमिलो। जुमिले जा केतिरा क़िस्म आहिनि? हाणे ए में 2 लिखियलु आहे, ऐं बी में 3 लिखियलु आहे, ऐं सी में 4 लिखियलु आहे, ऐं डी में 5 लिखियलु आहे। जुमिले जा क़िस्म 2 आहिनि, हिकिड़ो मुरकबी जुमिलो हूंदो आहे, ऐं ॿियो वरी मुफ़रिद जुमिलो हूंदो आहे। त इन जा जेके क़िस्म आहिनि उहे 2 क़िस्म आहिनि। ही जेके इन जो जवाबु ए सही रहंदो। ठीकु थी वियो ए। उन खां बाद में ॿियो नंबर सुवालु आहे, ग्रामर कहिड़ी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे? ए में आहे अरबी ॿोलीअ जो, बी में आहे फ़ारसी ॿोलीअ जो, सी में आहे सिंधी ॿोलीअ जो, डी में आहे अंग्रेज़ी ॿोलीअ जो। इन जो सुवालु सही आहे, इन जो सही जवाबु आहे डी, अंग्रेज़ी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे। अरबीअ में ग्रामर खे वनह चइबो आहे, फ़ारसी में हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ चइबो आहे, ऐं सिंधी में ग्रामर ई चइबो आहे। ठीकु थियो, त हिन खे 2 नंबर जो सुवालु आहे, डी जेको जवाबु हिन जो करेक्ट आहे। अचूं था 3 नंबर क्वेश्चन ते। 3 नंबर क्वेश्चन आहे, सर्फ़ वनहो यानी ॿोलीअ जे क़ाइदनि ऐं क़ानूननि जा केतिरा भाङ आहिनि? त इन जो जवाबु ए में 2 आहे, बी में 3 आहे, ऐं सी में 4, ऐं डी में 5 आहे। पर इन जो सही जवाबु आहे 2, ए हिन जो सही जवाबु रहंदो। ठीकु थी वियो। उन खां बाद में अचूं था पाण 4 नंबर सुवाल ते। सिंधी ॿोलीअ जे जोड़ जक यानी सिटा मी ग्रामर मूजिबि ॻाल्हाइण जा कुल केतिरा क़िस्म आहिनि? ए में आहे 4, बी में आहे 6, सी में आहे 8, ऐं डी में आहे 10। पर तव्हांखे सही जवाबु आहे 8। ठीकु आहे न, सी हिन जो सही जवाबु आहे। 8 क़िस्म आहिनि। छाजे करे तव्हां ॿुधो हूंदो आहे बाबा, पार्ट ऑफ स्पीच जा 8 क़िस्म आहिनि। ठीकु आहे, कहिड़ा कहिड़ा क़िस्म आहिनि उहो वरी तव्हां ग्रामर जा मुंहिंजा लेक्चर आहे पोइ प्लेलिस्ट में ॾिसंदा न, तव्हांखे उहे मौजूदु मिलंदा, जेकी 1 बाय 1 सिखायल आहिनि। ठीकु आहे। 5 नंबर क्वेश्चन ते चवनि था, अहिड़ो लफ़्ज़ जेको अकेलो हुजे ऐं अकेली माना ॾेखारे, जंहिंमें को ज़मानो वक़्तु वग़ैरह समायल न हुजे, उनखे छा चइबो आहे? ए में आहे फ़अल, बी में आहे इस्म, सी में आहे ॿई फ़अल या इस्म। ठीकु आहे, ऐं डी में आहे उन्हनि मां को बि न। हिन जो सही जवाबु आहे इस्म। ठीकु आहे, हिन जो सही जवाबु छा आहे? इस्म आहे, जेको अकेलो हुजे पर उन जी माना मतिलबु का बि शइ न ॾेखारे, त उन जे लाइ इन खे इस्म ई चइबो। ठीकु थी वियो। उन खां बाद में 6 नंबर क्वेश्चन आहे। 6 नंबर क्वेश्चन आहे त इस्म जा केतिरा क़िस्म आहिनि? ए में आहे 2, बी में आहे 3, ऐं सी में आहे 4, ऐं डी में आहे 5। त इस्म जा जेके क़िस्म आहिनि उहे 3 आहिनि। बी सवाल हिन जो करेक्ट आहे। 3 क़िस्म आहिनि। कहिड़ा कहिड़ा क़िस्म आहिनि उहे बि तव्हांखे पोयनि वीडियोनि में प्लेलिस्ट में मां वीडियो लॻायां थो, उहो अपलोड त थियल आहिनि मुंहिंजे। तव्हां प्लेलिस्ट जंहिंमें चेक कंदा तव्हांखे हर शइ ग्रामर जी माना बायोडेटा आराम सां मिली वेंदी आख़िरि ताईं, जेकी माना मुकमल। ही सिर्फ़ु MCQ टाइप आहे, इन जे करे मूं कयो आहे। त 3 क़िस्म आहिनि इसमें जा। कहिड़ा तव्हां जॾहिं वरी वीडियो ॾिसंदा न तव्हांखे ख़बर पइजी। हलूं था अञा अॻिते। अॼु जो जेको लेक्चर आहे उहो 10 सुवालनि ते आहे, त लेक्चर आख़िरि ताईं ज़रूरु ॾिसिजो। उन खां बाद में 7 नंबर क्वेश्चन आहे, जिन्स जी लिहाज़ खां इस्म जा केतिरा क़िस्म आहिनि? जिन्स जे लिहाज़ खां इस्म जा केतिरा क़िस्म आहिनि? ए में आहे 2, बी में आहे 3, सी में आहे 4, ऐं डी में आहे 5। त जिन्स जे लिहाज़ खां इस्म जा क़िस्म 2 आहिनि। ठीकु आहे, जिन्स जे लिहाज़ खां, जिन्स मतिलबु ईअं खणी चइजे मोनस मुज़क्कर। अच्छा माफ़ु कजो, मां हिते लिखिए त उहो ही थी पियो आहे, हिते ग़लति थी वियो, ही पियो आहे हिते। ठीकु थी वियो। जिन्स जा क़िस्म 2 आहिनि। ए में सवाल सही आहे। ॿोलीअ जे लिहाज़ खां इस्म मोनस जा केतिरा क़िस्म आहिनि? ॿोलीअ जे लिहाज़ खां इस्म मोनस जा केतिरा क़िस्म आहिनि?
इहो बि सुवाल जेको आहे सही आहे 2 में, ठीकु आहे न। मूं निशान अगरि असल में हिन ते लॻाइणो पर हिन ते लॻाए वियुसि, पर ॻाल्हि साॻी बीहंदी। 2 क़िस्म आहिनि मोनस ऐं मुज़कर। छो जो छाजे करे मोनस जा केतिरा क़िस्म आहिनि? 2 क़िस्म आहिनि। ग्रामर जे नुक़्ता नज़र खां ज़मीर जा केतिरा क़िस्म आहिनि? ए में आहे 5, बी में आहे 6, सी में आहे 8 ऐं डी में आहे 9। त तव्हांखे ख़बर हुजे त इन जा 8 क़िस्म आहिनि। ठीकु आहे, ज़मीर जा क़िस्म केतिरा आहिनि? ग्रामर जे लिहाज़ खां 8 क़िस्म आहिनि। आख़िरी पंहिंजो आहे 10, जेको ज़मीर माण्हूअ जी ज़ात सां लाॻापियल रहे थो ऐं माण्हूअ जे पंहिंजे ज़ाती असली नाले बदिरां इस्तेमालु थिए थो, उन जा केतिरा क़िस्म आहिनि? ए में आहे 2, बी में आहे 3, सी में आहे 4 ऐं डी में आहे 5। त इन जो सही जवाबु आहे डी, 5 क़िस्म आहिनि। ठीकु आहे, अॼु जो पंहिंजो लेक्चर मुकमल थियो। अहिड़ा ॿिया वीडियो तव्हांखे ॾिसण में मिलंदा। ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल एन एग्ज़ाम अकेडमी। थैंक यू वेरी मच।